सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त असां चूंडूं अहिड़े नमूने कराइण चाहियूं था त को आङुर न उथारे। इमरान ख़ान चई रहियो आहे त इलेक्शन थींदी त सभु ठीक थी वेंदो। इएं नाहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकैली मूजिबि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में सेंट पॉल हाई स्कूल पारां तक़रीब में शिरकत कई। स्कूल में सिंधी टोपी अजरक पहिरियल मासूम ॿारड़ा बलोची पश्तो पंजाबी ऐं कश्मीरी सक़ाफ़ती कपिड़ा पाए तक़रीब में शरीक थिया। उन मौक़े ते सैयद मुराद अली शाह तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त अॼु खेसि हिन सक़ाफ़ती तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि विच में शरीक थी तमामु घणी ख़ुशी थी आहे। हिन अज़ीम तक़रीब खे मुनक़िद करण ते स्कूल इंतज़ामिया जी कोशिशुनि खे साराहियूं था। हुन चयो त पीपी सॼी दुनिया खे पैगाम ॾियणु चाहे थी त पाकिस्तान पुरअमन ख़ितो आहे। हितां जा माण्हू सादा ऐं सादगीअ सां मिलनि था। सक़ाफ़त ज़िंदगीअ जो अज़ीम रंग आहे। सक़ाफ़त माण्हुनि जी ज़िंदगियुनि में ख़ुशियुनि जा रंग पखेड़ींदी आहे। सक़ाफ़त ॿोली मज़हब खाधे समाजी रीतुनि रस्मुनि मौसीक़ी ऐं फ़न जी अकासी करे थी। सक़ाफ़त असांखे अज़ीम उसूलनि ऐं रीतुनि रस्मुनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणु सेखारे थी। सक़ाफ़त हर समाज जो बुनियादी थंभु आहे। हुन चयो त शागिर्दनि मुल्क जी सक़ाफ़त खे तमामु सुठे अंदाज़ में पेश कयो। हुननि हिते पाकिस्तान जा समूरा रंग ॾिना। सिंध जे वॾे वज़ीर चयो त इमरान ख़ान पंहिंजे दौर में सिंध लाइ कुझु बि न कयो। सिंध खे इमरान ख़ान मां का बि उमेद न रखणु घुर्जे। शुक्र आहे त इमरान ख़ान जो ॾमर वारो दौरु गुज़री वियो। सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां 80% पाणी नेकाल कयो वियो आहे। वॾे वज़ीर चयो त ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ जो कमु जारी आहे। कंहिंखे बि अकेलो न छॾियो अथऊं। पीपल्स पार्टी पीटीआई नाहे जो ॿोॾि मुतासिरनि जे नाले ते वरितल चंदा ऐं इमदाद खाई वञे। सक़ाफ़ती सरगर्मियुनि ज़रिए मुआशरे में बहितरी आणे सघिजे थी।